सिंधु दरिया में कोट मिठण वटि पाणी जी सतह में इज़ाफ़ो, फ्लड कंट्रोल रूम मौजूदु 5 नित मां 6 क्यूसेक खां वधीक पाणी जा पेकरा सिंधु दरिया में शामिल थी रहिया आहिनि। शाम ताईं मथाहीं दर्जे जी बोड हूंदी। कुडू बिराजपट विचोले सखर कोटड़ी बिराजन ते नंढी बोड बरक़रार। 24 कलाकनि दौरान कुडू बिराजपट पाणी जे वेकरनि में 10,922 क्यूसेक ऐं सखर बिराज ते 12,766 क्यूसेक बात कई पई। कुडू बिराजपट पाणी जो मथां वेकरो 4,01,626 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 3,80,896 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। सखर बिराजपट मथां वेकरो 3,40,766 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 3,11,666 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराजपट मथां वेकरो 2,36,113 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 2,31,763 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। मुल्तान जे तालके जलालपुर पीरवाला में मकामी बंद टुटी पिया। दर्जने वसंदियूं पाणी हेठि। शहर में इमरजेंसी लागू। माण्हुनि खे महफ़ूज़ सनद ते मुंतक़िल करण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। चेनाब दरिया में हेठि 5 नित वटि ताईं मथाहीं दर्जे जी बोड। पाणी जो मथां वेकरो 6,09,669 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। अकबर फ्लड बंद ते पाणी जी सतह आहिस्ते आहिस्ते वधण लॻी। जंग में चेनाब मां ईंदड़ वहिकिरे सबबि 300 खां वधीक बहिराणियूं बुॾी वयूं। बोड सबबि मजमूई तौर लखें एकड़ फसल तबाह। सतलज दरिया में पाणी जो वेकरो 3,49,000 ऐं रावी दरिया में हेठि बलूकी वटि 1,39,000 क्यूसेक रिकॉर्ड। कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात। गुलशन यदीद मली सुपर हाईवे ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में विस्कारो। हैदराबाद पीरपुर खां सखर लाड़काणे शहीद नज़ीराबाद डिवीज़न के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात। रोड रिसनि ते पाणी पइजी पियो। हेठाहीं पारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम डामाडोल। पौड़नि समेत बेफसल के कापारी धक। उमरकोट भैंसा कोट पडेली में बरसात दौरान विॾे किरण सबबि 1 ॼणो फौत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नेपाल बरसात घर जी छित किरण सबबि औरत ज़ख़्मी थी पई। मौसमियात खाते पारां 11 सेप्टेम्बर ताईं मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात सबबि शहरी बोड जो ख़दशो ज़ाहिर। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पारां पंजाब से मुख़्तलिफ़ ज़िलनि जे दौरनि जो सिलसिलो जारी। बिलावल भुट्टो सरदारी मुज़फ़रगढ़ ऐं मुल्तान जे बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। पीपी चेयरमैन कोट मुतासिरनि सां मुलाक़ात कंदो। अदालती निज़ाम में शफ़ाफ़ियत ऐं सिविलियन सां साइलनि खे तकिड़ो इंसाफ़ मिलंदो। केसनि खे जल्द उकलाइण तरजीह हुजणु घुरिजे। अदालतनि में डिजिटल केस फाइलिंग जो निज़ाम वाज़िह कयो वियो। इंसाफ़ जे निज़ाम में इतरादू ज़ालनि जो इस्तेमालु थियणु घुरिजे। टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ज़रिए अदालती निज़ाम असराइतो बणाए पियो वञे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस याहिया आफरीदी जो जुडिशियल कॉन्फ्रेंस खे ख़िताब। सदर सलाहियत सिधाई कानून जी बालादस्ती लाइ कमु कयो। उहिदो संभालण खां पोइ सुधारनि जी ज़रूरत महसूस कई। 5 बुनियादनि ते अदालती निज़ाम में सुधारा आणणु शुरू कया। सुप्रीम कोर्ट में अवामी राय लाइ ख़ासि पोर्टल फाल कयो पियो ऐं एंटी करप्शन हेल्पलाइन बि क़ाइमु कई वई। खंडू वेझो होटल ते फायरिंग। 1 भाउ क़तल, 1 ज़ख़्मी। कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग में होटल मालिक अनवर लाशारी बाची पियो। संदसि भाउ मनसब लाशारी ज़ख़्मी।
वाक़े बाद पासन ऐं लाशारी बिरादरी जे माण्हुनि जो लाश क़ौमी शाहरा ते रखी धिरणो रोड ब्लॉक जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनीअ तां पेश आयो आहे। टंडे अलैया जी शाही बाजार में बिजली जे शॉर्ट सर्किट्स बर्पा है। 4 दुकान सड़ी पिया। इलाके पासन पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाए वरिती। लखे रुपयनि जो नुक़सान। इसराइली फौज गज़ा में एक वधीक इमारत तबाह करे छॾी। इसराइल 3 ॾींहनि दौरान 3 घणमार इमारतूं बमबारी करे तबाह कयूं। आज जी सुबुह खां हिन वक़्त ताईं 50 खां वधीक फ़लस्तीनी बि शहीद। इसराइल तरफ़ां जकबंदी लाइ हमास खे हथियार फिटा करण ऐं यरगमालियुनि खे आज़ाद करण जो मुतालबो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी फ़लस्तीनी मज़ाहिमती तंज़ीम हमास खे धमकी संदसि इलाक़े ते जंगबंदी बाबति शर्त इसराइल मञी चुको आहे। हाणे हमास जो वारो आहे। उहा संदसि आख़िरी वार्निंग आहे। शर्त न मञिया विया त ख़तरनाक नतीजा भोगणा पवंदा। उन खां पोइ का वार्निंग न ॾिनी वेंदी। ऐं पाकिस्तान समेत दुनिया में चंड खे घिरण लॻण जो नज़ारो कयो पियो। यूरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, अफ्रीका, उत्तर ऐं ॾखण अमेरिका में चंड खे घिरण लॻण जो नज़ारो। पाकिस्तान में जिस्मी घिरण राति 9:27 ते थी। दुनिया में चंड घिरण 1:55 ते ख़त्म थी पई। तुर्की जे गादी पारे हंधि अनकरा में घिरण दौरान जहाज़ से चंड जे साम्हूं ॾांहुं जो मंज़र कैमरा जी अखि महफ़ूज़ करे वरितो।